अल्लाह ताला फरमायो मां पार कयो आहे मोमिनन सां पंहिंजी जान ऐं पंहिंजो माल मुंहिंजे हवाले कंदा वञनि मुंहिंजो वाइदो आहे मां एवज़े में जन्नत ॾींदोमांव अदा मुफ्त में जन्नत न मिलंदी आहे इम्तिहान ولنبلونكم بشيء من الخوف والجوع والنقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون अल्लाह ताला फरमायो मां पंहिंजे ॿारनि खे आज़माईंदो इम्तिहान ॾींदोमान वॾा ख़ौफ़ ऐं ख़तरा महसूस थींदनि औलाद में आज़माईंदोमान जान में आज़माईंदोमान माल में आज़माईंदोमान पर जिन दुख ऐं सुख वारे वक़्त में मां अल्लाह आहे मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई सहाबा अहल बैत जे गुलामीअ में वक़्त गुज़ारियईं त उन्हीअ जो हे जान बि कामयाब आहे त क़ब्र आख़िरत बि उनजी रोशन आहे त उहे जान हा जेके सिर तिरनि ते खणी आया जान वञे पर अर्श वारो राज़ी थी हज़रत इमाम हुसैन हुसैन क़ुरान तूं क़ुर्बान उमर सईं जहिड़ो जान क़ुरान तूं क़ुर्बान आहे त उस्मान सईं जहिड़ो जान बि क़ुरान तूं क़ुर्बान मुझे हैदर करार सोने अली मुर्तजा जहिड़ो जान बि अल्लाह जी क़ुरान ऐं रब जी महबूब मोहम्मद करीम जी नबूवत तां क़ुर्बान हसन सईं क़ुर्बान हुसैन सईं क़ुर्बान दीन ईअं न आयो आहे क़ुरान इहो क़ुर्बाननि सां क़ुरान मजीद आयो आहे अल्लाह ने फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल्जूइ वनक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिर साबिरीन मिठो क़ुरान ऐं मिठी सम्झाणी सईं दीन मोहम्मद महर साहब बि तव्हांखे ॾिनी उमर सईं जो शान बि बयान कयईं साहबा जो शान बि बयान कयईं त अहल बैतन जो बि अज़ीज़ो अहल बैत वॾे मान वारा साहबा वटि क़ुरान हो अहल बैतन वटि क़ुरान जो हुसैन सईं खे नाने वटि मिलियो ई क़ुरान हो अम्मा वटि मिलियो ई क़ुरान हाँ पींगे मुबारक में लोडो ॾेई करे अम्मा साइण क़ुरान पढ़े थी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरआनिल हकीम إنك لمن المرسلين على صراط مستقيم تنزيل العزيز الرحيم لتنذر قوما ما تنذر آباءهم فهم
गाफिलून। जो अम्मा वटि क़ुरान, अबे अली वटि क़ुरान, नाने मोहम्मद करीम वटि क़ुरान, हे क़ुरान मजीद हसन हुसैन इमाम हुसैन हुसैन नाने वटो ॿुधी ॿुधी, जो अम्मा वटो ॿुधी, बाबे अली वटो ॿुधी, 17 सालन जी उम्र में क़ुरान मजीद जा हाफ़िज़ बणिजी विया। करबला जे मैदान में अड़ाए टेम ते हुसैन सईं खे नमाज़ याद, क़ुरान याद। अल्लाह अकबर। क़ुरान भी क़ुरान आज हिन जे दामन के वतो आज इन क़ुरान मजीद के चिबड़ी वक्त गुज़ारियो आ। समूरा चो क़यामत तक कायम थी सके थी, पर क़ुरान जे परवाने ऐं पतंग ऐं आशिक के क़यामत ताईं रब उन जो नालो रोशन तो करे छॾे। करबला जे रेज़ार ज़मीन थी, जाते सारी ज़मीन रत सां ॻाढ़ी लगी पई, लहूहान लगो पियो सॼो मैदान। ज़ालिमन ज़ुल्म कयो मज़लूमन जे मथां। ये ज़ालिम चवे तो सोने हुसैन के, अए मज़लूम, अए हुसैन, पंहिंजो कंध त हेठि कर त मां तुंहिंजी मुंडी लाया। पर उन मज़लूम जा लफ़्ज़ बि हुजाए सोन जे पाणीअ जे लिखण जहिड़ा सोने हुसैन साईं जा लफ़्ज़ हा। हुसैन साईं फरमाए थो, ओ ज़ालिम, ओ शिमर, झट त तर्स, 2 मिंट त तर्स। हा मां उन्ही रब रहमान जे ज़ात खे सजदो करे वठा, ओ जे मां हुसैन साईं खे नानी मोहम्मद अरबीअ जो ॾोहटो बणायो आहे। साईं मोहम्मद साले साहब कायद सखर ऐं हिन वक्त अल्लामा राशिद साहब जे कम के संभालींदड़ मुंहिंजो महबूब लीडर हज़रत मौलाना साईं मोहम्मद साले हिंदर साहब दामत बरकातुम इंशाअल्लाह तव्हांजे आॾोन मां घणो वक्त बयान न कंदुमि। अज़ीज़ दोस्तों ऐं प्यारा भाइरो, हुसैन साईं करबला जे मैदान में रत सां जड़ी ज़मीन ॻाढ़ी लगी पई। हुसैन साईं करबला जे मैदान में ओ न ज़ालिम यज़ीद ऐं शिमर खे जो ज़ालिम झट त तरस, मां उन्हीअ जो सजदो करे वठां जेको जहान जो पालणहार आहे। तॾहिं त के शाइर चयो, अली बाबा नबी नाना निस्बतो तो ऐसियो चले खंजर करे सजदा इबादतो तो ऐसियो। वरी वही अल्लाह वारे के जो जे तो न मंदिर से न मस्जिद में न काबतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में। हुसैन साईं करबला जे मैदान में नमाज अदा कई। समूरा जो सब को असां पोयन खे ॾिनई त तव्हां नमाज़ी थींजो, क़ुरान मजीद जी तिलावत बच्चा कुर्बान कयई, पर मुंहिंजो हुसैन साईं पोइते न हटियो, हिन क़ुरान मजीद जे मथां कुर्बान थी। वरी अहिड़ी शहादत 1400 साल को पोइ जेकॾहिं मिली आहे त हक़ वारी जमात जे लीडर मुझे महबूब लीडर हजरत अल्लामा डॉक्टर शहीद रहमतुल्लाह अलैह खालिद महमूद के एड़ी शहादत मिली जो 1400 साल अॻ में चलो हजरत इमाम हुसैन ऐं सोने उमर की सचो। अजीज दोस्तों ऐं प्यारा भाइरो, मालूम थियो त हुसैनी जमात हैदरी जमात जेकॾहिं आहे त उहा जमियत उलमा इस्लाम आहे जेकी अमन अमान जे भी मेहनत जदोजहद करे रही आहे। ऐं मां अर्ज़ थो कयां त अल्लाह ताला असांजी जमात खे मज़ीद तरक़ियूं अता नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला हिन सूबे सिंध खे अमन अमान जो गहवारो बनाए, मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमाए।
फलस्तीन जे मज़लूम मुस्लमान जी हिफ़ाज़त फरमाए। फूटा फूटा अल्फाज अल्लाह ताला क़बूल फरमाए। मुंहिंजो काइद अची वियो आहे। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।